जी बिल्कुल समूरी सिंध में जिथे डॉक्टर पैरामेडिकल स्टाफ है जेके डॉक्टर आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि उन्हनि जो जेको रिस्क अलाउंस आहे उहो सिहत खाते तरफ़ां बंदि कयो वियो आहे। लगातार टियों ॾींहुं आहे फैज़गंज रूरल सेंटर में भी ओपीडी जो बाइकाट आहे। डॉक्टर एहतिजाज करे आहिनि त रिस्क अलाउंस बंदि करे असां सां नाइंसाफ़ी कई वई आहे। असां रूरल सेंटर फैज़गंज में मौजूद आहियूं, हिते डॉक्टरनि सां ॿिए स्टाफ सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो उन हवाले सां छा चवणु आहे। रहंदो करे अलाउंस असांजो हुयो उहो बंदि कयो वियो आहे। इन करे ग्रैंड हेड अलायंस जे तरफ़ां असां जेको आहे एहतिजाज कयो आहे ऐं 20 तारीख़ कराची प्रेस क्लब ते धरणो आहे वॾो। रिस्क अलाउंस आहे उहो हिननि बंदि कयो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे असांजूं जेके माना पे आहे उहा बि हिननि कटी आहे जेको आहे। ऐं तंहिं कंदे बि जेको आहे माना इहा असां सां नाइंसाफ़ी न आहे, ॿियो छा आहे जेको असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे जेको आहे रिस्क अलाउंस ॾिनो वञे पंहिंजो। असांजो रिस्क अलाउंस कटियो वियो आहे। असांखे न को प्रोविजनल अलाउंस ॾिनो, न को टाइम स्केल, न को सर्विस स्ट्रक्चर। हे पैरामेडिकल ऐं ड्रग्स जा जेके गॾियल मुतालबा आहिनि फौरी तौर मञिया वञनि, जेकॾहिं न मञिया विया त 20 तारीख़ दम मुस्तक़िल अंदरि कराची कबी इंशाअल्लाह ताला। ऐं असांजो गॾियल एहतिजाज आहे इंशाअल्लाह जेसि ताईं असांजा मुतालबा पूरा न थियनि असांजो एहतिजाज जारी रहंदो। अमर शर KTN न्यूज़ फैज़गंज।